पंहिंजी धरतीअ तां परॾेही दहशतगर्दी हर क़ीमत ते ख़त्म कंदासीं। ओला जो पाड़ेसरी मुल्क शिकस्त खां पोइ प्रॉक्सीज़ जो सहारो वठी रहियो आहे। सामूंडी फ़ौज हर मैदान में कामयाबी हासिल कई आहे। हक़ जी जंग में सामूंडी फ़ौज जो किरदारु तारीख़ जो हिसो आहे। इस्लामाबाद मुफ़ाहमती याददाश्त ते सहियूं पाकिस्तान लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। ख़िते में ज़ाहिर थींदड़ तब्दीलियुनि जा ॾोरस असर पवंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़। सगरार मां अॻवाथियल नेंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ बबरडो बाईपास ते ॿिए ॾींहुं बि धरणो जारी। धरणे में नेंगरी जे वालदेन समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जी शिरकत। अॻवाणियुनि जो चवणु आहे त 5 साल गुज़रण बावजूद पुलिस नेंगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ के क़दम न खयां। अमरीका ईरान विच में हिकु दफ़ो ॿीहर छिकताण हिक ॿिए ते हमला। अमेरिकी फ़ौज जो हरमुज़ लंघ भरिसां ईरानी सामूंडी इलाइक़े ते हमलो। ईरान जा ख़िते जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में अमेरिकी अॾनि ते मिसाइल ऐं ड्रोन हमला। सेंटकॉम जो चवणु आहे त वापारी जहाज़ ते हमले जे जवाब में ईरान ते हवाई हमलो कयो आहे। अमेरिकी जहाज़नि ईरान जे मिसाइल ऐं ड्रोन स्टोरेज थाकनि समेत सामूंडी रेडार थाकनि खे निशानो बणायो। हरमुज़ लंघ में वापारी जहाज़नि खे महफ़ूज़ रस्तो फ़राहम कयो पियो वञे। मुआहिदे ते अमल यकीनी बणायो वेंदो। ख़िते में अमेरिकी फ़ौज अलर्ट आहे। पासदारानी इनक़लाब जे तर्जुमान जो चवणु आहे त अमेरिकी अगराई जे जवाब में कार्रवाई कई वई आहे। ईरानी पार्लिमानी कमेटी जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी जो चवणु आहे त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप साबित करे छॾियो न हू ॻाल्हियुनि जे असूलनि जो पाबंद आहे ऐं नई जंग बंदी मुआहिदे जो एहतराम करे थो। जंगबंदी जी भनकड़ी पोइते हटण ऐं अफ़सोस करण जो सबबु बणिजंदी। ईरान जेकॾहिं जंगबंदी मुआहिदे जी भनकड़ी कई या छिकताण वधाइण जी कोशिश कई त तशद्दुद जो जवाब तशद्दुद सां ॾींदासीं। ईरान जंगबंदी मुआहिदे ते सहियूं कयूं ऐं अमरीका मुकमल अमल कयो आहे। जेकॾहिं ईरान खे मुफ़ाहमती याददाश्त जे अमल जे तरीक़ेकार ते को एतिराज़ आहे त सिधी रीत राब्तो करणु घुर्जे। कंहिं बि क़िस्म जी अगराई जो मुंहुं तोड़ जवाब ॾींदासीं। अमेरिकी नायब सदर जेडी वेंस। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची सां फ़ोन ते राब्तो। विच ओभर में छिकताण जे ख़ात्मे ऐं अमरीका ईरान विच में मुआहिदे ते ॻाल्हियूं। ॿिन्ही अॻवाणनि तरफ़ां मुस्तक़बिल जी सूरतहाल ते राब्ते में रहण ते इत्तफ़ाक़। वेनेज़ुएला में खौफनाक ज़िलज़िले सबबि फौतनि जो अंगु वधी 920 थी वियो। 3360 माण्हू ज़ख़्मी। इमदादी कार्रवाई दौरान केतिरनि खे जीअरो ॿाहिरि कढे महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल कयो पियो। हिकु आला सरकारी उहिदेदार जो चवणु आहे त समी आलमी इमदादी कारकुन वेनेज़ुएला पहुची चुका आहिनि। वधीक जी आमद जो इम्कान आहे। DRT येलो लाइन में 8 अरब रुपयनि खां वधीक करप्शन जे केस में गिरफ़्तार केस ज़मीर अब्बासी वधीक चइनि ॾींहनि जे रिमांड ते एंटी करप्शन हवाले। अदालत तरफ़ां जवाबदार खे 1 जुलाई ते हिकु दफ़ो ॿीहर पेश करण जो हुकुम। जांच ऑफिसर जो चवणु आहे त ज़मीर अब्बासी ठेकेदारनि खे 8 अरब रुपयनि खां वधीक रक़म जी अॻुवाट अदायगी कई आहे। अॻूणे प्रोजेक्ट डायरेक्टर इख़्तियारनि जी भनकड़ी कंदे क़ौमी नाणे खे नुक़सान पहुचायो आहे। ज़मीर अब्बासी जो चवणु आहे त ठेकेदारनि खे अॻुवाट अदायगी जा इल्ज़ाम ग़लति आहिनि। हुकूमत जी हिदायतनि ते ठेकेदारनि खे अदायगी कई वई आहे। वकीलनि सां मुलाक़ात करण खां रोकियो पियो वञे। बुलड़ी शाह करीम में हथियारबंदनि हथां क़तल थियल पीपल्स पार्टी अफ़गान ग़ुलाम नबी मक्सी ऐं संदसि घरवारी मिट्टी वाले जनाज़ा नमाज़ में वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार कासिम नवीद कमर, MP खुरम करीम सूमरे, SSP समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि जी शिरकत। कासिम नवीद कमर जो चवणु आहे त ग़ुलाम नबी मक्सी संदसि घरवारी जो क़तल
अफ़सोस जोगो वाक़ियो आहे। सिंध सरकार पार्सन सां गॾु बीठल आहे। कानून जे कटेड़े में आंदो वेंदो। SSP हसीब जावेद सुमरे जो चवणु आहे त वाक़िए में मुलविस जवाबदारनि खे बख़्श न कयो वेंदो। वाक़िए जी मुख़्तलिफ़ रुखनि खां जांच कई पई वञे। T20 मैच में आयरलैंड आलमी चैंपियन भारत के इबरतनाक शिकस्त दी छड़ी। आयरिश की टीम 182 रनसन के जवाब में भारतीय टीम रुगो 148 रनसन ते ढेर। ओपनर अभिषेक शर्मा 50 हणण बावजूद टीम के शिकस्त का बचाए न सघियो।